पीपी शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी गढ़ी खुदा बख्श भुट्टो पहुतो ऐं शहीदनि जी मज़ारुनि ते उन हाज़िरी भरी आहे। आसिफ अली ज़रदारी पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ारनि ते गुलनि जी चादर चाढ़ी वई। आगाह कयो अव्हांखे त पीपी शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी नवदेरो जे गढ़ी खुदा बख्श भुट्टो पहुतो आहे ऐं शहीदनि जी मज़ारुनि ते उन हाज़िरी भरी। अॻूणे सदर जी आमद खां अॻु मज़ार ते आम माण्हुनि खां मज़ार ख़ाली करायो वियो ऐं सिक्योरिटी जा बि सख़्त तरीन इंतज़ाम किया विया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं बि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी नवदेरो हाउस में मुख़्तलिफ़ अख़बारनि सां मुलाक़ातूं कयूं। पीपी शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी अॼु गढ़ी खुदा बख्श भुट्टो पहुतो ऐं शहीदनि जे मज़ार ते उन्हनि हाज़िरी भरी। आसिफ अली ज़रदारी जे आमद जे मौक़े ते मज़ार आम माण्हुनि खां ख़ाली करायो वियो ऐं सिक्योरिटी जा बि इंतिहाई सख़्त इंतज़ाम किया विया आहिनि। नूर मोहम्मद सूमरो का तफ़सील मालूम क्यों था। नूर मोहम्मद आगाह कजो आसिफ अली ज़रदारी तरफ़ां शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरी वई आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो शरीक चेयरमैन ऐं पाकिस्तान जो अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी नवदेरो हाउस खां गढ़ी खुदा बख्श भुट्टो पहुची शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ारुनि ते हाज़िरी भरे गुलनि निशावर करण बैदि फातिहा ख़्वानी करे दुआ घुरी आहे। जॾहिं त आसिफ ज़रदारी जे आमद खां अॻु मज़ार खे आम माण्हुनि खां मुकमल तौर ते ख़ाली करायो वियो हुयो ऐं सिक्योरिटीअ जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया हुआ। जी महिरबानी नूर मोहम्मद।